बिशा असगर इल्मो अमल तहरीक पाकिस्तान असगर स्टूडेंट्स ऑर्गेनाइजेशन यूनिट बिशा पारां बाद जुमे नमाज दरगाह भिटाई खां दंबूरा चौक ताईं समूद फ्लोटेला ते हमले ऐं संदसि साथियुनि जी गिरफ़्तारी ऐं फ़लस्तीन गज़ा ते वधंदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई, जंहिं में इसराइल नामंज़ूर फ़लस्तीन ज़िंदाबाद जी नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻुवाणनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल्हि कंदे चयो जेको एहतिजाजी रैली जेकी आहे उहा बिलख़ुसूस कढी वई आहे अमेरिका ऐं इसराइल जे ख़िलाफ़ जेका मुसलसल फ़लस्तीन ते ज़ुल्म करे रहिया आहिनि। हिन वक़्तु पाकिस्तान जी जेकी सूरत हाल आहे उहा बि तमामु संगीन सूरत हाल आहे। त पाकिस्तानी इदारा जेके आहिनि उहे ॿियनि जी हिमायत ठहियो पर पंहिंजा शहरी आहिनि उन्हनि खे बि तहफ़ुज़ बि न पिया ॾियनि ऐं उन्हनि जी हिफ़ाज़त बि न पिया कनि। हींअर तव्हां जेको रैली में ॿुधो त पाकिस्तानी जेको सेनेटर आहे हिकिड़ो ई जेको नुमाइंदगी पियो करे उन्हनि मज़लूमनि जी पाकिस्तान जी, उहो वञे पियो फ़लस्तीन जी हिमायत लाइ हितां निकितो आहे। होॾां इसराइल उन्हनि ते ज़ुल्म पई करे न पाकिस्तानी उन्हनि खे रोकनि। तव्हां यानी हुकूमती तौर ते का फ़लस्तीन जी मदद न पिया करियो त फ़र्दी हवाले सां जेकॾहिं केरु हुननि जी मदद करणु चाहे पियो, तव्हां ॾिसो न त हिन सां गॾु मुस्लमान घटि आहिनि गैर मुस्लिम घणा आहिनि। उन जे माना इहो ॿुॾण जो मक़ाम आहे, शर्म जो मक़ाम आहे। इहे मुस्लमान मुल्कनि ते ईअं खणी आउं चवां रफ़ली लफ़्ज़ा पर आउं चवां थो कि मुस्लमान मुल्कनि जे मुंहं ते भूंडो आहे। असांजो एहतिजाज बेसिकली गज़ा जे मज़लूमनि जी हिमायत में आहे। ऐं कल्ह जेको सुमूद फ्लोटेलिया जो कारवान हुयो, जेको इमदादी कारवान हुयो, उहो जॾहिं गज़ा जी हदुनि में पहुतो आहे त इसराइली फोर्सिस हुनजे मथां काह कई आहे, उन्हनि खे घेरियो आहे, उन्हनि खे क़ैद कयो आहे। असांजो एहतिजाज उन्हनि जे ख़िलाफ़ आहे। असीं फ़लस्तीन जी हिमायत में हीउ जेको एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे, हिन में जेको समूद जेको आहे हिकिड़ो क़ाफ़िलो वञी रहियो हुयो, जंहिंमें 44 मुल्कनि जा जेके ॿेड़ा जेके इमदाद खणियो विया पिए फ़लस्तीन जे अवाम जे लाइ, उन ॿेड़नि ते जेको आहे त इसराइल जेको आहे त उन ते हमिलो कयो आहे ऐं उन में जेको आहे 500 खां मथे जेके अफ़राद जेके आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं उन्हनि ते हमिलो करे उनखे क़ैद कयो वियो आहे ताकी उहो जेको खणियो पियो वञनि जेको आहे इमदाद, उहा इमदाद फ़लस्तीन ताईं न पहुची सघे। उन हवाले सां असां अॼु जेको आहे त इहो एहतिजाजी कयूं पिया। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।